बुधो मक्के वारो मां उमर मुसलमान थी चुको हाँ। मां पाक मुहम्मद करीम जे हथन ते बैयत करे चुको हाँ। बुधो हाणे हाणे थोड़ी देर में मोजो साईं काबे में नमाज पढ़ाई दो। कंखे पंहिंजी ज़ाल रनड़ कराइणी हुजे त मुझे पाक मुहम्मद जो रस्तो रोके ॾेखारे। कंखे बच्चा यतीम कराइणा हुजन त मुझे मीर मुहम्मद के दग ते बीही ॾेखारे। कंखे खुटी खयो हुजे त मैदान ते निकरी अचे। मता चो त चोरी नमाज पढ़ी विया तहां खे इतला पियो ॾियां। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। अव्वलु मन अस्लम जहरन उमर, अव्वलु मन फतह बाबल काबत उमर, अव्वलु मन हाजर अला नियतन उमर। गालाए त मां गालायो जय नारा हणी कलमो पढ़ियो हो।